अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्रहमान अल्लमल कुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववضعल मीज़ान अल्ला तत्गौ फ़िल मीज़ान वअक़ीमुल वज़्न बिल-क़िस्ति वला तुख़्सिरुल मीज़ान वल-अर्ज़ वضعहा लिल-अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वनख़्लुन वरुम्मान फ़बिअय्यि आलाइ वल-हब्बु ज़ुल-'अस्फ़ि वर्रैहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। खलक़ल इंसान मिन सल्सालिन कल-फ़ख़्ख़ार वखलक़ल जन्न मिन मारिजिन मिन नार फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब्बुल मशरिक़ैनि व रब्बुल मग़रिबैनि फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहुल अज़ीम। बेशक क़ुरान पाक जी तिलावत करण ऐं ॿुधण ॿिन्ही सां सवाबु हासिलु थींदो आहे। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान इरशाद जागीराणी। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? जेकॾहिं न आहियो त पोइ असां दुआउनि जो सिलसिलो छॾियो न आहे। अनक़रीब अवां चङणनि ते जमाला थींदा। अॼु आउं अकेलो आहियां। साथी मेज़बान जी तबियत थोरी नासाज़ आहे। तबियतूं नासाज़ थी वेंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं, पर हीउ जेको अशरो हले पियो मग़फ़िरत जो, इन में सिर्फ़ु इहो अर्ज़ु कंदासीं त बसि जेतिरो थी सघे पंहिंजे रब करीम खे राज़ी करे वठो। हीअ जेका दुनिया आहे, हिन जेका माशरे में असीं रहूं था, हीउ जेको असांजो समाज आहे, इनखे पाण हक़ीक़त सम्झी वेठा आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त हिन काइनात खे ठाहिण वारे पाण चयो आहे त हीअ दुनिया हिकिड़ो धोखो आहे। सो धोखे में रहण खे छॾियो ऐं हक़ीक़त पसंदि थियो। पाण खे आख़िरत जे सफ़र जी बि तयारी करणु घुरिजे ऐं आख़िरत जे सफ़र जे लाइ पाण कहिड़ो समर तयारु कयो आहे, इहो कॾहिं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे मुंहुं वेही सोचिजो ज़रूरु। छो त रहमतुनि जो अशरो गुज़री वियो आहे। जेकी रहमतुनि सां मालामाल थी चुका आहिनि या थी विया आहिनि, या जिन पंहिंजे रब करीम खे ॿाॾायो, उहे त ख़ुशनसीब थिया, उन्हनि खे अॻुवाट मुबारकूं। पर हीउ जेको मग़फ़िरत जो अशरो जेको हले पियो ऐं उनजो बि ख़ैरनि सां अॼु अरिड़हों रोज़ो आहे, त माना 8 ॾींहं हिन जा गुज़री चुका आहिनि। त बाक़ी 2 ॾींहं बचिया आहिनि पंहिंजी मग़फ़िरत कराइण जे लाइ। अलाह पाक खे तव्हांजो ॿाॾाइणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। अलाह पाक खे तव्हांजो रोअणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। हथ खणणा आहिनि, अर्ज़ु रखिणो आहे ऐं वरी चवणो आहे त अलाह पाक आउं गुनाहगार आहियां, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फ़रमा। ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त अॼु जेका सूरत हाल आहे पूरी सिंध जी, उहा थोरी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते ज़िले ख़ैरपुर में ताज़ी हिन वक़्तु बरसाति वसी आहे। उहा ॻड़े वारी बरसाति आहे। सो ॻड़े वारी बरसाति जे लाइ चवंदा आहिनि त इहा बरसाति न अचे त बहितर आहे, छो त उन सां तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। पाण कॾहिं कॾहिं वॾड़नि खां ॿुधंदा आहियूं, अमड़ियुनि खां ॿुधंदा आहियूं, ऐं जॾहिं बि उन्हनि खे का तवाई ईंदी आहे, कावड़ ईंदी आहे, त पोइ इहो पारा तो ॾींदा आहिनि त अलाह को ॻड़ो किरई मथां। सो इहो जेको ॻड़ो किरण आहे, इनखे सुठो सवण न सम्झणु घुरिजे। अलाह पाक तव्हां असांजी जान माल जी हिफ़ाज़त फ़रमाए। अलाह पाक उते मींहुं वसाए जिते मींहं जी तमामु घणी अशर ज़रूरत आहे। थर में मींहुं वसाए। अलाह पाक माण्हुनि जा ॾुख लाहे, असांजी जेका सिंध सुके थी बचाए। ऐं अलाह पाक खे अर्ज़ु इहो बि रखंदासीं त ॾिसो हाल काछे ऐं थर जो, रोज़ु माण्हू मरे थो घर घर जो, ऐं बुरो हाल आहे लाड़ उतर जो, कर ख़ैर सभिनि जे सिर जो, आस वंदनि जी आस पुॼाए मुंहिंजा मौला मींहुं उते वसाए जिते ज़रूरत आहे, ॾुख मारुनि जा किला आहे। असांजी जेका सिंध आहे जिते सताबी सिंध पाण चवंदा हुआसीं, उहा जेके सड़े
थी उन सिंध पंहिंजे खे बचाए। खोड़ सारी कचहरी कंदासीं, मग़फ़िरत जो अश्रू हले पियो, उलमाए दीन बि असां सां गॾु हूंदा ऐं उन्हनि सां हाल अहिवाल बि वठंदासीं ऐं ॼाण बि हासिलु कंदासीं दीन जी, इस्लाम जी ऐं पंहिंजे बारे में बि कुझु पुछा कंदासीं त असीं हिन वक़्तु किथे बीठा आहियूं। पर इन खां पहिरियां जो आउं मोज़िज़ महिमान जो तव्हां सां तारुफ़ करायां, इन खां पहिरियां जो आउं तव्हांखे ॾिसां त प्रोग्राम जी सुहिणी तरतीब बाक़ाइदगीअ सां कीअं स्टार्ट थींदी, इन खां अवल आउं तव्हांखे ॿुधायां थो त हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में करशी जामेश्री वारा असां साथ निभाईंदा आहिनि। करशी जामेश्री ॾाढो सुठो, ॾाढो मिठो ऐं भलो शरबत आहे। करशी जामेश्री आउं शौक़ सां पीअंदो आहियां, मुंहिंजे घर वारा पीअंदा आहिनि, यकीन तव्हां बि पीअंदा हूंदव, छो त करशी जामेश्री तमामु घणो पुराणो शरबत मार्केट में आयल आहे, मतिलबु पुराणो इन सेंस में त खोड़ अरसो थियो आहे हुनखे मार्केट में आहे। करशी जामेश्री जो हिकिड़ो रिकॉर्ड आहे ऐं उहो रिकॉर्ड इहो आहे त करशी जामेश्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल नाहे। पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो मिलियल न आहिनि त इहो ई सबबु आहे जो करशी जामेश्री खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली एवॉर्ड माणे चुको आहे। ऐं करशी जामेश्री तव्हांजे हथनि ताईं कीअं पहुचे थो तव्हांखे मां ॿुधायां, ॾसु ॾियां थो। करशी जामेश्री जी जेका बॉटल तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे, जेको शरबत तव्हां पीअंदा आहियो, 265 भेरा टेस्ट थींदो आहे। टेस्ट जे मरहले मां, चकास जे मरहले मां मयार ते पूरो लही करे उन बॉटल खे सिंगारे संवारे तव्हां ताईं पहुचाए वेंदो आहे। ऐं जेका शुगर फ्री बॉटल आहे 276 भेरा उन बॉटल खे चकास करे, उनजी चैकिंग करे, उनजी टेस्टिंग करे, मयार ते पूरो लाहे पोइ तव्हांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। करशी जामेश्री में गुलाब आहे, करशी जामेश्री में संदल आहे, करशी जामेश्री में ख़सख़स आहे, उष्णा आहे ऐं ख़ुशबू आहे। सो करशी जामेश्री ज़रूरु पियो, रिफ्रेशिंग आहे ऐं तव्हांजो मनु तवानो थिए थो, ताज़ो तवानो थिए थो माण्हू। ऐं ॿी वरी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त करशी जामेश्री पीअण सां हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे त ॿिया शरबत पीअंदा आहियूं त हांव ते ॿार थी पवंदो आहे, तोर थी पवंदी आहे, मूंझ थी पवंदी आहे, पर करशी जामेश्री पीअण सां दिलि चवंदी आहे हिकिड़ो ॿियो बि गिलास अची वञे, हिकिड़ो अञा गिलास अची वञे ऐं हिकिड़ो अञा गिलास अची वञे। करशी जामेश्री पोइ सहर हुजे आफ़्तार, रमज़ान जी रौनकुनि में इज़ाफ़ो करे थो करशी जामेश्री वारनि जी वॾी महिरबानी जिन असां तावन फरमायो आहे। इन जे करे असीं चवंदा आहियूं त करशी जामेश्री सभु पीते आहिनि। इन खां सवाइ सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था त द चिकन स्पेशलिस्ट, ऐं तलो वारनि जा लख थोरा। तलो वारनि जो स्लोगन ॾाढो हिकिड़ो सुहिणो पाण ॿुधंदा आहियूं ऐं उहो कमर्शियल जॾहिं मिलंदो आहे त आउं उन कमर्शियल खे बि वरी शौक़ु चाह सां ॾिसंदो पियां, ॿुधंदो पियां, छो त जेतिरो कमर्शियल ॾाढो सुहिणो आहे, उनजो स्लोगन ॾाढो सुहिणो आहे, ईअं ई तलो जी जेका ख़ुशबू आहे, लज़त आहे, ज़ाइक़ो आहे, उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। उन में ठहियल भाॼियूं उफराटा ॾाढा सुठा थींदा आहिनि। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, इहो तलो जो स्लोगन आहे। तलो वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो। रूह अफ़ज़ा वारा बि अॼोके प्रोग्राम खे सिंगारण में असां साथ निभाइनि था। रूह अफ़ज़ा जो चवणु आहे त ज़िंदगी मुबारक हुजे। सो ज़िंदगी मुबारक तव्हांखे नेस्ले एवरीडे जेकी चवनि था तुम में है कुझु ख़ासि, पाकोला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था वेरी हेल्दी वेरी यमी, सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जा वॾा थोरा, सूफ़ी एतमाद के लिए इन्हनि जो स्लोगन आहे। ऐं नेस्ले मिल्क पे क्रीम हर दिन ख़ुशी से, क्विज़ जो शरबत बि मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो शरबत हूंदो आहे, इहो बि कॾहिं ट्राए करे ॾिसिजो। ऐं क्विज़ वारनि जो चवणु आहे त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। इन खां सवाइ चांहि जा जेकी शौक़ीन आहिनि, चांहि जा जेकी मवाली आहिनि, चांहि सहर हुजे आफ़्तार, कई मूं अहिड़ा दोस्त ॾिठा आहिनि जेकी जीअं अफ़्तार कंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि साईं चांहि ज़रूरी आहे, चांहि न आहे त पोइ मथे में सूरु पवे थो। चांहि जे लाइ तव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ी ज़बरदस्त पती मार्केट में मौजूदु आहे, जेकॾहिं तव्हां उहा वरिती आहे त पोइ तव्हांजी चांहि ॾाढी भली थींदी। वाइटल टी मार्केट में आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जी, उन्हनि जा लख थोरा। बिर्च पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी। ऐं लज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला, NX हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने ना दें, GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। ऐं फॉर्मी परफ्यूम ऐं बॉडी स्प्रे आहे, लॻाईंदो त ख़ुशबूदार लॻंदो, महसूसु थींदो त ख़ुशबू वारो माण्हू को पहुची वियो आहे। सो फॉर्मी वारनि जी वॾी महिरबानी। अल ख़िदमत फाउंडेशन वारा चवनि था त कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग आयल, दिल चाहे और क्या, शारजा। इन खां सवाइ टेंग वारनि जी वॾी महिरबानी। टेंग उहे चवनि था त बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। टेंग जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे त टेंग जा फ्लेवर्स ॾाढा ज़बरदस्त आहिनि, लेमन वारो ख़ासि तौर ते, या अंब वारो जेको ज़ाइक़ो आहे। हींअर त अंब जी सीज़न में न आहे, रमज़ान अची वियो, पर इहो मेवे जो बादशाह अञा न आहे पहुतो। सो मैंगो जेको आहे सो फ्लेवर मूंखे ॾाढो वणंदो आहे टेंग में। ऐं पाण गर्मीअ जी मुंद में मैंगो जी सीज़न में न हुजे, पर टेंग जो जेकॾहिं इहो इस्तेमालु कयूं था त पोइ मैंगो जो फ्लेवर बि पाण खे मिली वञे थो। हमेशह जीअं रमज़ान मुबारक में पाण मिठड़नि माइटनि जो ख़्यालु कंदा आहियूं, पंहिंजनि जो ख़्यालु कंदा आहियूं, उनजो अहसासु कंदा आहियूं। हिन भेरे टेंग वारा चवनि था त असां सां गॾु, अहसासनि सां गॾु, ख़ुशियुनि सां गॾु ही रमज़ान गुज़ारियो। ऐं इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो आहे शौकत ख़ानम वारनि। शौकत ख़ानम वारा चवनि था त उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ऐं ब्लैक रोज़ वारनि जा लख थोरा, द कलर एक्सपर्ट आहिनि ऐं कलर एक्सपर्ट आहिनि त पोइ तव्हां यकीन ईद ते पंहिंजा वार बि कलर कराईंदो त पोइ तव्हांखे ॿुधाए छॾियां त ब्लैक रोज़ मार्केट मौजूदु आहे। सेवन हर्बल वारनि जी महिरबानी। नेचुरल स्किन केयर ऐं हर्बन समर रस
ॾाढो सुठो शरबत आहे समरस जो बि ऐं समरस वारनि चवणु आहे त हिकु बॉटल ठाहींदी आहे 35 गिलास बाक़ी छा खपे हिकु बॉटल में 35 गिलास ऐं पीओ इन खां सवाइ आराम का इनाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी जेके असां तावन में आहिनि ऐं SIUT जो चवणु आहे त SIUT अपना आहे इन खां सवाइ फातिमा फर्टिलाइज़र सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान इन्हनि असां सां ताउन फरमायो आहे सभिनी जी वॾी महिरबानी ऐं ताउन असां सां तव्हांजो बि आहे तव्हां असां सां गॾु हूंदो त प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो आहे प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे छो त तव्हांजो साथ हूंदो आहे फीडबैक हूंदो आहे मज़ो हूंदो आहे मज़े खे ॿीणो करण जे लाइ असीं हिन वक़्तु वञूं पिया शेफ फैसल ॾे ऐं शेफ फैसल असां सां गॾु आहे हुन सां कचहरी कंदासीं असांजूं ख़ासि तौर ते अधियूं इहो सेगमेंट वॾे शौक़ु चाह सां ॾिसंदियूं आहिनि त का नई शइ असांखे अॼु शेफ फैसल ठाहिणु सेखारींदो कीअं आहियो फैसल ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक मज़े में करार में कल्ह तव्हांखे मिस कयोसीं भला हाणे ॾियो हलो छा ठाहींदो अॼु करशी जामे श्री में ठाहियूं पिया तरबूज़ जी लस्सी यानी हिंदाणो जेको असां खाईंदा आहियूं हा छायूं चवंदा आहियूं लस्सी ठाहियूं पिया वाह वाह उनजी लस्सी ठहंदी वाह 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 साईं ठाहींदासीं करशी जामे श्री सां गॾु हिकु पा ॾही हेॾे सिंध में बरसाति वसी ऐं तव्हां ठाहियो था लस्सी हा हिकु पा ॾही ऐं हिन में विझंदासीं 2 खाइण जा चमचा खंडु हे 2 खां 3 सर्विंग हूंदी यानी 3 गिलास ठही वेंदा आहिनि अच्छा अच्छा ऐं हिंदाणो हिन जा ॿिज कढी ऐं नंढा पीस करे तव्हां इहे विझंदव तक़रीबन 2 खां 3 कप जेतिरो अच्छा या हिकिड़ो नंढो बॉल हुजणु खपे अच्छा इहो विझण खां पोइ हिन खे हलाए छॾंदासीं हिंदाणे जी लस्सी था ठाहियूं पाण हिंदाणे जी लस्सी वाह वाह ऐं हिन में विझंदासीं करशी जामे श्री वाह वाह 3 खाइण जा चमचा छाकाणि त खंडु विधी ऑलरेडी खंडु विधी अथव हिंदाणो पाण मिठो वरी करशी जामे श्री वाह वाह थी वई ॻाल्हि वाह वाह साईं ॾही जी जेका खटास हूंदी आहे उहा बि बैलेंस थी वेंदी अच्छा हिन खे असां हलाए छॾंदासीं ऐं तुख बलंगो जेको हूंदो आहे उहो थधो थींदो आहे न्याज़ भूज हा ॿिज जेका पाणी में पिसाए इहे तव्हां गिलास में विझंदव 1 खां 1.5 खाइण जो चमचो हुनजे बाद तव्हां हिन में लस्सी ऐं हिंदाणो जेको नंढा पीस करे तव्हां फ्रीज़ कजो बर्फ़ विझण जी ज़रूरत न पवंदी उहो चिल्ड हूंदा थधा हूंदा त पोइ हुन खां लस्सी तव्हांजी सुठी ठहंदी तुख मलंगो विझण सां वरी अञा ज़ाइको वधे थो ऐं वरी पीअण में मज़ो ईंदो पीअण में मज़ो वाह वाह ज़बरदस्त इहा असांजी ड्रिंक तयारु थी वई करशी जामे श्री जी ठही वई साईं ड्रिंक जी बिल्कुलु देरी न थी भला बाक़ी मिंट में अॼु मूं नोट कयो त आउं अकेलो आहियां तव्हां गिलास बि हिकिड़ो ठाहियो आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ो मां रखी मोकिले छॾंदा अच्छा वॾी महिरबानी लख तौरु आहे शेफ फैसल तव्हां क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो असां साथ में वेहींदा आहियो हाणे अचूं था प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि उलमा कराम आहिनि ऐं ख़ासि तौर ते अॼु रमज़ान मुबारक जे हवाले सां मग़फ़िरत जे इशरे जे हवाले सां कचहरी कंदासीं ॿिया खोड़ सारा मौज़ू बि हूंदा ऐं कोशिशि कंदुसि आउं त जेकी सवाल तव्हांजे ज़हन में आहिनि अहिड़ा ई कुझु सवाल मुंहिंजे ज़हन में हूंदा आहिनि ऐं पुछा करे वठंदुसि उन्हनि खां सो भलीकार चऊं था अलामा हाफ़िज़ आबिद अली साहिब असां सां गॾु आहे उनखे वेलकम चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी लख तौरु आहे ऐं हिन सां गॾोगॾु तव्हांजी भिक में ई तव्हांजे भर में ई अलामा बिलाल अंसारी कादरी साहिबु आहे हैदराबाद मां आयो आहे साईं तव्हांजी वॾी महिरबानी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाइ ऐं हिन पासे मुंहिंजूं अधियूं भेनरूं जेकी नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणींदियूं ऐं असीं सादत इहा माणींदासीं सो ॿुधण जी सादत माणींदासीं असांजी अदियुनि में ऐं टिनी अदियुनि खे भलीकार चवां थो नाम खणां थो सहर शाह असां सां गॾु आहे उनजी वॾी महिरबानी ऐं इन खां सवाइ निर्मल शाह आहे गॾोगॾु ऐं पुलव शाह आहे ऐं तूबा मुनवर बि आहे असां सां गॾु उन्हनि जी वॾी महिरबानी सो आउं आगाज़ कंदुसि भेण तव्हां खां त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणियो जी मुनव्वर थी वयो आलम थियो नूरे खुदा पैदा कुरैशी हाशमी सैयद मुहम्मद मुस्तफ़ा पैदा कुरैशी हाशमी सैयद मुहम्मद मुस्तफ़ा पैदा सरे तस्लीम गम हूरो मलक जिन्नो बशर आहिन सरे तस्लीम गम हूरो मलक जिन्नो बशर आहिन चयो फितरत तग अहिड़ो न थियो आ पेशवा पैदा
चयो फितरत तग अहिड़ो न थियो आ पेशवा पैदा कुरैशी हाशमी सैयद मुहम्मद मुस्तफ़ा पैदा खुदा जो अर्श आज़म हिंद ज़मी था तो थिए सदक़े खुदा जो अर्श आज़म हिंद ज़मी था तो थिए सदक़े जो अब्दुल्लाह जे घर थियो हबीबे किबरिया पैदा जो अब्दुल्लाह जे घर थियो हबीबे किबरिया पैदा कुरैशी हाशमी सैयद मुहम्मद मुस्तफ़ा पैदा मुनव्वर थी वयो आलम थियो नूरे खुदा पैदा सुभान अल्लाह हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अक़दस ॿुधण जी सादत माणीसीं पाण गॾी आहियूं नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान हदीस पाक आहे त मोमिन जो बि अजीब शान आहे जेकॾहिं खेसि ख़ुशी हासिलु थिए थी त हू शुकुरु करे थो ऐं जेकॾहिं तकलीफ़ पहुचेसि थी त हू सब्रु करे थो इहे ॿई हालतूं मोमिन लाइ बहितर आहिनि सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु हिकु भेरो वरी असां शेफ फैसल ॾे निगाह विझंदासीं असांखे अञा का शइ ठाहिणु सेखारींदो आहे जो अफ़्तार फैसल चवे थो त अञा सुठी तव्हांजी थियणु घुरिजे सो फैसल साईं छा ठाहींदो हाणे अॼु ठाहियूं पिया मैंगो में टैंग जो फ्लेवर जेको आहे ठीकु आहे हिन जो मां हे ॿुधाए छॾियां की हिकु जेको पाउच मिलंदो आहे हीअ थैली मिलंदी आहे अच्छा इहा आहे 3 जग यानी 3 लीटर पाणी में तव्हां पूरी विझी सघो था अच्छा ठीकु आहे न ऐं हिन मां अगरि गिलास ठाहींदो त तव्हांजा 15 गिलास ठही वेंदा अच्छा पूरो ही पैकेट जेको आहे 15 गिलास लहंदो आहे ऐं अगरि हिकु गिलास ठाहींदो त हिन जो तव्हां विझंदो हिन में 4 टेबल स्पून यानी 4 खंड जा चमचा ऐं हिन में जॾहिं बि पाउडर कढो त चमचो जेको आहे तव्हांजो सफ़ा ख़ुश्क हुजणु खपे आलो चमचो न विझंदा कयो ऐं हिनखे पोइ पैक करे वापसि रखी छॾंदा कयो माना 15 गिलास ठहंदा आराम सां ठही वेंदा पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे 15 माण्हू पीअनि या 15 ई पाण पीओ ईअं थींदो न आहे त हेॾो मज़े जो की पाण ई पीओ तव्हां सॼो ॾींहुं पीअंदा रहो जीअं इफ़्तारी खां पोइ त हिनखे पैक करे ऐं हिनखे फोल्ड करे रखंदा कयो ताकी नमी न वञे हा ॻंढा न थियनि बिल्कुलु पाउडर जो क्लियर रहे हिनखे पैक करे तव्हां रखंदो हिनखे पाणी में डिज़ोल्व करे वठो थधे पाणी में या आइस क्यूब्स विझी पोइ सुभाणे खां इंशाल्लाह हिन जी डिफरेंट क़िस्म जी ड्रिंक्स तव्हांखे ठाहे सघो वाह मैंगो वारो मशरूम तयार थी वियो टैंग जो बिल्कुलु हे तयार वाह वाह मां चवां थो शेफ फैसल माना जंहिं घर में आहे न इहे घर वारा टेकनि वॾी महिरबानी लिखो थोरा तव्हां वरी बि टाइम ॾिनो असांखे सुठो ठाहिणु सेखारींदा आहियो कुझु सो हाणे पाण वरी प्रोग्राम जी तरतीब बाक़ाइदा ज़बरदस्त तरीक़े सां उनजो स्टार्ट वठूं था जीअं तव्हांखे ॿुधायो त उलमाए दीन बि असां सां गॾु आहिनि सो आउं स्टार्ट वठां थो असां सां हाफ़िज़ आबिद अली साहिबु आहे सो आबिद अली साहिबु सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त लैलतुल क़द्र रमज़ान जे कहिड़े हिसे में आहे ऐं इहो बि मूंखे ॿुधायो त उनजी जेका अज़मत आहे उहा केतिरी आहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त लैलतुल क़द्र जी राति वरी भागनि ऐं अज़मत ऐं बरकत वारी राति आहे सुभान अल्लाह आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे असहाबनि सॻोरनि सां मस्जिद नबवी जे अंदरि कुझु ॻाल्हाए रहिया हुया अच्छा बनी इसराइल जो वाक़ियो फरमाइनि पिया त बनी इसराइल में हिकिड़ो शख़्स हो जंहिं पंहिंजे रब करीम खां दुआ घुरी त मुंहिंजा मौला मूंखे एतिरो त औलाद ॾे जो मूंखे जिहाद जो लश्कर पंहिंजो हुजे ऐं एतिरी मूंखे उमिरि बि ॾे अच्छा अलाह रब्बुल इज़्ज़त उन बनी इसराइल जो उन बाने खे 1000 पुट जी औलाद ॾिनी हुई अच्छा 1000 पुट जी औलाद
ऐं उनखे पूरो लश्कर जेको हूंदो न जंगी लश्कर उनखे पंहिंजो हूंदो हो पुटनि मां अच्छा ऐं 1000 महीना उनजी उमिरि हुई सही ऐं हर रोज़ जिहाद कंदो हो अलाह जी राह सही में सही 1000 महीना उमिरि या 1000 साल उमिरि 1000 महीना 1000 महीना जी अच्छा 1000 महीना उनजी उमिरि हुई ऐं तक़रीबन 1000 पुट उनखे अलाह जी औलाद अता कई ऐं हर रोज़ हू वरी जिहाद कंदा हुया अच्छा पोइ जॾहिं इहा ॻाल्हि असहाबनि सगोरनि ॿुधी त मायूस थी विया त असांजी एतिरी उमिरि ई न हूंदी आहे 1000 महीना असांजी एतिरी उमिरि बि न आहे ऐं एतिरे असांखे औलाद बि न हूंदी शायदि इहो हमरा असांखां सवाबु खटी वियो अच्छा सवाबनि जी ॻणति में असांखां अॻु भरो आहे सही जॾहिं मायूस थी विया त अलाह रब्बुल इज़त पंहिंजे पाक कलाम क़ुर मजीद में आयत नज़ल फरमाई त महबूब इन्हनि खे चयो मायूस न थियो हा अगरि उनजी 1000 साल उमिरि कई आहे 1000 महीना उमिरि कई आहे ऐं 1000 पुट उनखे मां ॾिना आहिनि त तुंहिंजी उम्मत में हिकिड़ी अहिड़ी राति मां अता कई आहे जेकॾहिं को शख़्स उन राति खे वठे ऐं उनजे नसीब में राति उहा अची वञे इन खां वधीक नेकियूं उहो कमाए सघे सही सही वाह वाह सुभान अल्लाह असाबनि सगोरनि अर्ज़ु कयो त साईं भला उहा राति कहिड़ी आहे सही उहा राति कॾहिं हा पूरे साल में किथे ॻोल्हियूं सही अलाह जे महबूबनि फरमायो त उहा राति रमज़ान जे महीने में आहे मूं जो इहो ई सवाल आहे त रमज़ान जे महीने में कॾहिं अचे थो अचूं पिया त पाण करीम फरमायो त उहा शबे क़द्र जेकी राति चई वेंदी आहे शबे क़द्र जंहिंखे नसीब थी वञे उहा राति 1000 उमिरि 1000 महीननि जी उमिरि खां ऐं 1000 पुट जंहिंखे अलाह अता कया उनजे जिहाद खां वधीक अज़मत वारी ऐं बरकत वारी राति आहे जंहिंखे नसीब थिए पोइ साहिबनि सगोरनि अर्ज़ु कयो त साईं उहा कॾहिं ईंदी भला कहिड़ी राति आहे पाण फरमायो त रमज़ान जे आख़िरी ॾहाके में अच्छा रमज़ान जे आख़िरी ॾहाके में लैलतुल क़द्र जी जेकी राति आहे अलाह रब्बुल इज़्ज़त रखी छॾी आहे सुभान अल्लाह वरी असाबनि अर्ज़ु कयो त साईं लैलतुल क़द्र जे आख़िरी ॾहाके में केसीं ताईं जी साईं किथे ॻोल्हियूं पाण फरमायूं त लैलतुल क़द्र जी राति आख़िरी ॾहाके में 21 जी रातिनि में ॻोल्हींदा कयो अच्छा 21 जी रातिनि में यानी 21 23 25 26 27 29 अच्छा अच्छा इन्हनि मां का न का हिकु राति ज़रूरु उनखे नसीब थी वेंदी सही 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 पोइ बुज़ुर्गान दीन इनखे वज़ाहत कंदे ऐं हिकिड़ो भलो तरीक़ो ॿुधायो आहे त जेकॾहिं को शख़्स मर्द या औरत इन राति खे हासिल करण जे लाइ आख़िरी ॾहाको एतिकाफ़ में वेहे त अलाह रब्बुल इज़त उनखे राति ज़रूरु अदा माना इहो माना ॿीणियूं ख़ुशियूं थियूं सोने ते सुहागो थियो सोने ते पाण अञा कचहरी कंदासीं सो दिलि चवे थी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान अक़दस ॿुधिजे ऐं नात ॿुधिजे सो हींअर आउं गुज़ारिश कयां थो निर्मल शाह सां गॾु आहे नात बहुज़ूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐ मेरे मुश्किल कुशा फरियाद है आपके होते हुए दुनिया मेरी बर्बाद बेकस बेकरम कीजिए सरकार मदीना बेकस बेकरम कीजिए सरकार मदीना गर्दिश में है तकदीर भंवर में है सफीना बेकस बेकरम कीजिए है वक्त मदद आइए बिगड़ी को बनाने
को बनाने पोशीदा नहीं आपसे इस दिल के फसाने, तूफान के आसार हैं, दुश्वार है जीना, बेकस पे करम कीजिए सरकार मदीना, गर्दिश में है तकदीर, भंवर में है सफीना, बेकस पे करम कीजिए। छाई है मुसीबत की घटा गेसुओं वाले, गेसुओं वाले, लिल्लाह मेरी डूबती कश्ती को बचा ले, तूफान के आसार हैं, दुश्वार है जीना, तूफान के आसार हैं, दुश्वार है जीना, गर्दिश में है तकदीर, भंवर में है सफीना, है वक्त मदद आइए सरकार मदीना, है वक्त मदद आइए। बेशक बेशक ये करम नवाज़ियूं असां ते थींदियूं ऐं अशर वेल हूंदा सवें राज राणा, उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा, ऐं हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में। असांजो छोटकारो थींदो, पाण उन जा उमती आहियूं जंहिं असांजे लाइ तमामु घणियूं गुज़ारिशूं कयूं, पंहिंजे रब करीम आॾो ॿाॾायो, असांजे लाइ तमामु घणो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुना। सो हाणे पाण वरी हिकु चरी कयूं था इतिकाफ़ जी ॻाल्हि थी, त हीउ जेको 2 ॾींहंनि खां पोइ जेको सिलसिलो जेको जुड़ंदो या जेको अशरो स्टार्ट थींदो दोज़ख खां बाहि जे निजात जो, सो इन में पाण इबादतूं बि कंदासीं। ख़ासि इबादत वरी असांजा दोस्त, असांजूं भेणियूं अदियूं इहे बि करे सघनि थियूं, त इतिकाफ़ में वेही सघनि थियूं। सो इतिकाफ़ जे हवाले सां पाण पुछा कंदासीं। असां सां गॾु बिलाल अंसारी कादरी साहब आहे। इतिकाफ़ के हवाले से थोड़ा सा बता दें, उसकी फ़जीलत क्या है और कौन सी उम्र में बैठा जा सकता है, ये भी बता दें। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी, एतकाफ़ करना बहुत अच्छी बात है और हुज़ूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया एतकाफ़ की फ़जीलत के हवाले से कि जिस शख्स ने रमज़ान के आखिरी अशरे के अंदर एतकाफ़ किया, गोया कि उस शख्स ने 2 हज और 2 उम्रे किए। दूसरी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया कि जिस शख्स ने रमज़ान के आखिरी अशरे में एतकाफ़ किया, अल्लाह तबारक व तआला उसके इस एतकाफ़ करने की बदौलत अल्लाह तबारक व तआला उसके पुराने तमाम गुनाहों को मुआफ़ फरमा दे। सुभान अल्लाह, क्या कहने, क्या तो एतकाफ़ करना वैसे भी बहुत अच्छी बात है, लेकिन तो खुद भी एतकाफ़ में बैठा करते थे। बिल्कुल, हुज़ूर खुद भी एतकाफ़ में बैठे थे, हुज़ूर के सहाबा कराम भी एतकाफ़ में बैठते थे और सहाबियात भी एतकाफ़ में बैठते थे। तो एतकाफ़ के हवाले से ये है कि एतकाफ़ जो है 3 तरह का होता है। अच्छा, बाज़ औक़ात हमारी आवाम के अंदर ये गलतफ़हमी पाई जाती है, वो समझते हैं सिर्फ़ रमज़ान के आखिरी अशरे में ही जो है एतकाफ़ होता है, उसके अलावा एतकाफ़ नहीं होता। सही, तो ऐसा नहीं है। एतकाफ़ की 3 किस्में हैं। अच्छा, उन तीनों में से पहली किस्म ये है कि एतकाफ़ वाजिब भी होता है बाज़ औक़ात। अच्छा, वाजिब जब होता है कि बाज़ औक़ात कोई बंदा मन्नत मान ले कि भाई मेरा अगर फ़लाँ काम हो गया तो मैं एतकाफ़ करूँगा। अच्छा, अब जब उसका फ़लाँ काम हो जाएगा
तो उस पर वाजिब हो जाएगा कि वो इतिकाफ़ करे। अच्छा अगर इतिकाफ़ नहीं करेगा या करेगी जिसने भी मन्नत मानी है तो फिर वो गुनाहगार होगा। अच्छा, ये एक किस्म हो ठीक गई। है, ठीक है जी। दूसरी किस्म इतिकाफ़ की है सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया। सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया ये होता है कि हम एक मोहल्ले के अंदर रहते हैं। अच्छा। और मोहल्ले के अंदर ये होता है कि सब के ऊपर इतिकाफ़ करना होता है। अब अगर उन सब में से कोई एक शख्स भी नहीं बैठता है इतिकाफ़ के अंदर, अच्छा। तो सब के सब गुनाहगार होंगे। अच्छा, और अगर उन सब में से चंद अफराद बैठ जाते हैं तो वह इतिकाफ़ सब के ज़िम्मे से साकित हो जाएगा, सब के सब बरी ज़िम्मा हो जाएंगे। ये दूसरी किस्म हो गई। जी, तीसरी बता दें। तीसरी किस्म इतिकाफ़ की होती है नफली इतिकाफ़। सही। नफली इतिकाफ़ कोई फ़र्ज़ नहीं है, कोई वाजिब नहीं है, नफली है। उसका मतलब ये है कि जब भी हम मस्जिद के अंदर जाएँ सही, तो हम ये नियत कर लें नवैतु सुन्नतल इतिकाफ़ के मैं एतिकाफ़ की नियत करता हूँ। अच्छा, इससे फ़ायदा ये होगा कि जब हम जितनी घड़ियाँ हम उसके अंदर मस्जिद के अंदर गुजारेंगे तो हमें एतिकाफ़ का सवाब भी मिलता है। इस पर मज़ीद बात करते हैं। मैं ये भी पूछना चाहूँगा कि एतिकाफ़ में जो मस्जिद में बैठते हैं दोस्त, तो वो बाहर जा सकते हैं या नहीं जा सकते, ये भी मैं आपसे सवाल करूँगा। लेकिन इसमें थोड़ा सा प्रोग्राम में एडिंग करते चलें। इन वक्त असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हां जी ख़िदमत में, बल्कि सभिनी जी ख़िदमत में उन हुज़ूर जो शान बयानु कयूं था, जंहिंजो शान ॿुधण सां तव्हांजी दिलि ठरी पवंदी आहे, मन ठरी पवंदो आहे, करार अची वेंदो आहे। सो करार खे माणियूं था। नात बहज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। या गुज़ारिश कयां थो सैयदा तूबा मुनव्वर के। जी बेटा। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। जानो दिल तुम पे फिदा ऐ दो जहाँ के ताजदार। मैं अकेला और मसाइल जिंदगी के बेशुमार। मैं अकेला और मसाइल जिंदगी के बेशुमार। आप ही कुछ कीजिए ना ऐ शहे आली वक़ार। आप ही कुछ कीजिए ना ऐ शहे आली वक़ार। या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को। या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को। कौन है जो के सुने तेरे सेवा मेरी पुकार। कौन है जो के सुने तेरे सेवा मेरी पुकार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। काश मिल जाती सआदत उम्र की रमज़ान में। काश मिल जाती सआदत उम्र की रमज़ान में। रोते रोते गिरदे काबा फिरता मैं परवानवार। रोते रोते गिरदे काबा फिरता मैं परवानवार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। याद आता है तवाफ़े
ना मुल्तज़िम से वालिहाना बार बार और लिपटना मुल्तज़िम से वालिहाना बार बार हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। जज़ाकल्ला। आहे सरकार जी ड्यूटी, पोइ अंदाज़ कहिड़ो बि हुजे उहो क़बूल पवेशल। सो हिते पाण वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक। नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। कचहरी बि ॾाढी सुठी असांजी हले पई ऐं हिन वक़्तु असां सां गॾु पलवशा बि आई आहे जेका डफ़ ते नातिया कलाम ॿुधाईंदी। उनखे बि असीं भलीकार चई छॾियूं था। बेटा बहुत शुक्रिया प्रोग्राम में आया। पाण जेका कचहरी रहाई हुईसीं उनखे जारी रखंदासीं, छो त इहा ॼाण असांखे मिलणु घुरिजे। खोड़ दोस्त असांजा इतिकाफ़ में वेंदा आहिनि, पोइ हुन सां मिट माइट मिलणु ईंदा आहिनि, त पोइ के ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि की न निकिरंदा आहिनि। चवंदा आहिनि त इतिकाफ़ में मस्जिद खां ॿाहिरि न निकिरिजे। कंहिंजो चवणु आहे त मस्जिद जे आस पास उनजे वेझड़ में घुमी सघिजे थो। सो असां पुछा कंदासीं हाफ़िज़ असां सां गॾु आहे अल्लामा बिलाल अंसारी साहब। सब में पूछ रहा था कि एतकाफ़ में बैठने के बाद बंदा बाहर जा सकता है या नहीं जा सकता? जी, जब बंदा एतकाफ़ में बैठ जाता है अच्छा। तो उस पर शरीयत के हवाले से पाबंदियाँ लागू हो जाती हैं। अच्छा यानी अगर वो एतकाफ़ से मस्जिद से बाहर निकलता है अच्छा बग़ैर शरई उज़ुर के, अच्छा तो उसका एतकाफ़ टूट जाता है। अच्छा तो अगर कोई उज़ुर नहीं है, उसका बिला वजह में निकला है, अच्छा। तो उसका एतकाफ़ टूट जाएगा। और दो अल्लाह ऐसे खैर करे घर में कोई ऐसा मसला हो गया, बुला लिया किसी ने, भाई बाबा की तबीयत ठीक नहीं है, कुछ हो ऐसा हो जाए तो निकल सकता है या नहीं निकल नहीं, ये शरई उज़ुर नहीं है। शरई उज़ुर ये है कि अगर मस्जिद के अंदर वॉशरूम मौजूद नहीं है, अच्छा, इसको वॉशरूम मतलब के अपनी लिए हाजत जाना, की वजह से कज़ा निकल हाजत सकता के लिए जा सकता है। है। सही। और मस्जिद जिस मस्जिद में ये एतकाफ़ के लिए बैठा है, उस मस्जिद में जो है जुम्मे की नमाज़ नहीं होती, अच्छा और ये जुम्मे की नमाज़ पढ़ने के लिए दूसरी मस्जिद के अंदर जाता है, अच्छा। तो उस सूरत में ये निकल सकता है, वरना ये सूरत में किसी सूरत में निकल नहीं सकता। अच्छा, अगर कोई निकल गया, इत्तिकाफ़ तोड़ने की सज़ा भी है कोई या जी। क्या है, थोड़ा बता दें। अगर किसी ने एतकाफ़ तोड़ दिया, हाँ। एतकाफ़ दो तरीक़ों से टूटता है। अच्छा एक तो ये होता है कि वो उस जगह से निकल जाता है जहाँ पर वो एतकाफ़ करता है, और दूसरा ये होता है कि वो जब एतकाफ़ करता है तो एतकाफ़ के अंदर रोज़ा रखना भी ज़रूरी होता है। अच्छा अब उसने एतकाफ़ तो कर लिया लेकिन रोज़ा नहीं रखा तो एतकाफ़ टूट जाएगा। सही। और अगर वो निकल कर चला जाता है जब भी एतकाफ़ टूट जाएगा। इस सूरत में ये हुक्म है शरीयत की तरफ से कि जब बंदा एतकाफ़ में बैठ जाता है, ये एतकाफ़ में बैठना तो सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया है, लेकिन जब इसको शुरू कर लिया बंदे ने तो अब उस पर वाजिब हो गया कि इसको पूरा करे। अच्छा। अब अगर उसको तोड़ेगा तो शरीयत की तरफ से कुछ चीज़ें लागू होंगी। सही। अब अगर बिलफ़र्ज़ कोई शख्स एतकाफ़ को तोड़ता है तो उस पर कज़ा लाजिम होगी। अच्छा तो एतकाफ़ की कज़ा ये होती है कि बाद में जो है एक दिन की कज़ा करेगा, एक दिन का ही एतकाफ़ करेगा, 10 दिन का नहीं करना उसको। अच्छा। एक दिन का एतकाफ़ करेगा और उस एतकाफ़ के दिन के अंदर ही वो रोज़ा भी रखेगा, सही सही। तो उसकी ये कज़ा हो जाएगी। अच्छा, ये भी बताते चलें कि किस उम्र में एतकाफ़ में बैठा जा सकता है? उम्र एतकाफ़ की में हद कोई होती है, क्या होता जी है? जी, एतकाफ़ में बैठने के लिए बुलूगत शर्त नहीं है। अच्छा बुलूगत यानी बच्चा बालिग हो, चाहे बच्चा या बच्ची वो एतकाफ़ में बैठ सकता है, भले बालिग ना हो। अच्छा। आकिल होना चाहिए, यानी समझदार होना चाहिए, अच्छा। समझ वाला होना चाहिए, क्योंकि वो शरीयत के मसाइल वगैरह जाने, बस ये चीज़ें होनी चाहिए, बाकी उम्र कोई नहीं है। अच्छा, कोई भी बैठ सकता है मतलब? कोई भी बैठ सकता है। सही सही, बहुत अच्छी बात आपने बताई। सो पलवश शाह असां सां गॾु आहे। सो हिन जो अंदाज़ वरी पंहिंजो आहे ऐं सभिनी जो ईअं त अंदाज़ पंहिंजो आहे, पर डफ़ ते नातिया कलाम ॿुधण जो मज़ो ॿीणो थिए थो। सो पलवश शाह खे गुज़ारिश कयूं था त असांखे कुझु ॿुधाए। जी बेटा। या नबी या नबी या नबी नज़र करम पैमाना या नबी नज़र करम पैमाना हसनैन के
ज़हरा पाक के ज़हरा पाक के सैयदा पाक के ज़हरा पाक के सदके में हम सबको मदीने बुलाना है। हसनैन के नाना हसन हुसैन के नाना ए हसनैन के नाना हसन हुसैन के नाना। सज गई है मीलाद की महफिल क्या है खूब नज़ारा क्या है खूब नज़ारा। कैफो मस्ती में है डूबा देखो आलम सारा देखो आलम सारा। ढूंढ रही है ढूंढ रही है आपकी रहमत ढूंढ रही है आपकी रहमत बख्शिश का बहाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना। बख्शिश का फैजान है देखो खादिम गौस जली हूँ खादिम गौस जली हूँ। करता है मुझ पर नाज ज़माना मैं औसाफ अली हूँ मैं औसाफ अली हूँ। आपकी आल के आपकी आल के दर का सद हूँ आपकी आल के दर का सद हूँ। साहिल हूँ पुराना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना हसन हुसैन के नाना। या नबी नज़र करम फरमाना या नबी नज़र करम फरमाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना। या नबी सबको मदीने बुलाना या नबी हमको मदीने बुलाना या नबी सबको मदीने बुलाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना। अलाह कंदो उहो ॾींहुं ईंदो जो असीं बि मदीने जी ज़ियारत कंदासीं असीं बि उते वेंदासीं ऐं मौला मदीनो ॾेखारींदो यकीन ॾेखारींदो असांजा ओजागा जेके अखियुनि जा आहिनि इहे पूरा थींदा। सो पाण अञा कचहरी कयूं पिया असां सां गॾु जेके उलमा दीन आहिनि उन्हनि सां हाल अहिवाल असांजो जारी आहे। मूंखे साईं इहो ॿुधाइजो अलामा साहिबु त जेकी माण्हू सभु कुझु हूंदे बि शुकुरु अदा नथा कनि रब करीम जो उन्हनि जे बारे में क़ुर हदीस जी रोशनी में कुझु ॿुधायो असांखे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ॿारनि खे हर नेमत अदा कई आहे सही हर नेमत अदा कई आहे ऐं अलाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि जे मथां मुसलसल रहम कंदो रहंदो आहे हा मुसलसल रहम कंदो रहंदो आहे ऐं उन्हनि जे बावजूदि जेके नाशुक्री जा अल्फाज़ कंदा रहंदा सही आहिनि। सही हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हा सही सही अल्लाह जी हिकिड़ी कामिल बरगज़ीदा बानी थी गुज़री आहे। जी जी साईं जन जे उन बीबी साहिबा जे दौर में हिकिड़े शख़्स खे मथे में पटी ॿधल आई अच्छा ॿाहिरां घुम थो पियो हिते पोइ बीबी साहिबा फरमाइसि त बाबा मथे में पटी तो छो ॿधी आहे हाँ चई बीबी साहिब जे मथे में सूरु आहे हाँ उनजे करे सही मां हीअ पटी ॿधी आहे फरमायोसि त सॼी ज़िंदगी रब मथे में सूरु न ॾिनई उहा पटी न ॿधी कॾहिं हाय हाय हाय
सॼी ज़िंदगी रब मथे में सूर न ॾिनो हुई उहा त पटी कोन ॿधी दुनिया खे ॾेखारी मां जो अल्हम्दुलिल्लाह सिहतमंद आहियां मूंखे कुझु बि न आहे हिकिड़ो अगरि तकलीफ़ मिली वेंदी आहे अगरि हुन खां पुछा कई वेंदी आहे त सभ रब जा शुक्र जेके आहिनि अलाह जा एहसान जेके आहिनि विसरी वेंदा आहिनि इंसान हिकिड़ी उहा तकलीफ़ सभनि जे अॻियां बयानु कंदो रहंदो आहे। अच्छा मूंखे इहो ॿुधायो हिते मां ॻाल्हि हिकिड़ी एड कयां त कई माण्हू इन नाशुक्रीअ में या मायूसीअ में चवंदा आहिनि त अलाह पाक मूंखे मौत ॾे मां मरां, छा इहो चवणु दुरुस्त आहे? न न बिल्कुलु न। इन बारे में बि थोरो ॿुधायो त इहो न करणु घुरिजे। कॾहिं बि न करणु घुरिजे छो त ॾुख सुख ज़िंदगी जा हिसा हूंदा आहिनि उन में ॾुख बि हूंदा आहिनि सुख बि हूंदा आहिनि ऐं अलाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त भले में भलो इंसानु उहो आहे जेको मुंहिंजी रज़ा ते राज़ी रहिजे। अच्छा जेको अलाह जी रज़ा ते राज़ी रहे ऐं पाण कॾहिं फरमायो त जॾहिं बि तव्हांखे तकलीफ़ अचे तव्हां सब्र मां इस्तिक़ामत वठंदा कयो ऐं सब्र मां कमु वठंदा कयो। ऐं पाण फरमायो जेको सब्र नथो करे ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसान जे मथां तकलीफ़ ईंदी रहंदी आहे। पाण फरमायो जेको मुंहिंजे हदीसुनि ते या जेको सब्र ते सब्र खां कमु नथो वठे ऐं उहे ग़ैर शरई कमु थो करे इंसान आहे घर में कज़ियो थी पियो ज़ाहिर ॻाल्हि आहे मौत त मुहिणो न आहे कॾहिं बि अची सघे थो पर कंहिं उन मौत जे अचण ते अहिड़ा अल्फाज़ कढिया कॾहिं कॾहिं माण्हू कुफ्र जे दायरे में हली वेंदो आहे इस्लाम में दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो आहे। मूं अलाह जो हिकिड़ो ॾोहो कयो हुजो अलाह हीअ कयो इहे कहिड़ा इस्तग़फ़ार माण्हू ईअं कॾहिं कॾहिं सभिनी खे ॾे थो अलाए छो असांखे मूंखे नथो ॾे ईअं न आहे ईअं न आहे चवणु इहा अलाह जे दर ते नाशुक्री आहे अहिड़ो गुनाहगार बनो ऐं जेके रब जे राज़ी रहिया आहिनि अलाह हुनखे अञा वधीक ॾेई छॾियो आहे छो त अल्लाह तबारक व तआला व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वस्तमरात अल्लाह तबारक व तआला माल ॾेई बि आज़माईंदो आहे माल खसे बि आज़माईंदो आहे अल्लाह तबारक व तआला जाननि खे बि आज़माईंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मौत ॾेई बि आज़माईंदो आहे ऐं औलाद ॾेई बि आज़माईंदो आहे औलाद वठी बि आज़माईंदो आहे। वाह वाह ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई आहे। सो इन सुहिणी ॻाल्हि में आउं चवां थो त हिकिड़ो सुहिणो नातिया कलाम पाण ॿुधो सो आउं सहर फिरोज़ी खे गुज़ारिश कयां थो त नात बहज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ माणे जी बेटा रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह हर शन ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो हर शन ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो हिक रात में घुमी गए मोटण भी मौजज़ो हर शन ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो हिजरत जी रात वारो वाक़ियो भी वाह जो हिजरत जी रात वारो वाक़ियो भी वाह जो हेरे जी खूंदे घर मां निकलण भी मौजज़ो अरशन ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो सिद्दीक़ जो तसाईं दुश्मन मथा चीव्या सिद्दीक़ जो तसाईं दुश्मन मथा चीव्या पर दुश्मनन जो गोले थक जण भी मौजज़ो
हर्षण ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो आ हिक भेरे मुहिब मुर्कियाउंद में सुई लभी वई अज़मी हुजूर जण जो अज़मी हुजूर जण जो मुरकण भी मौजज़ो आ हर्षण ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो आ हिक रात में घुमी घर हिक रात में घुमी घर मोटण भी मौजज़ो आ हर्षण ते मुस्तफ़ा जो पहुँचण भी मौजज़ो आ अर्शन ते मुस्तफ़ा जो पहुचण बि मौजज़ो आहे मौजज़नि सां त भरियल आहे न सॼी तारीख़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा कंहिंखां गुझा न आहिनि नबीअ जे हिक इशारे विधो हो चंड ॾारे ॿ टुकड़ा चंड थी पियो सफ़ा विच तां चिजी पियो लॻा इस्लाम में नारा शकी थिया कुफर वारा सो बहरहाल असां कॾहिं मौजज़नि ते बि कचहरी कंदासीं पर हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान हदीस पाक आहे त जंहिंखे अमानत जो पास नाहे उनजो ईमान मुकमल नाहे सो अमानतदार थियो ख़यानतदार न थियो सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु आउं चाहियां थो त मिठे मीर मदनीअ जी तारीफ़ में अञा कुझु ॿुधिजे ऐं इन ॾिस में असां सां गॾु हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे अलीशबा फ़तेह मोहम्मद सो असां पंहिंजी भेण खे भलीकार बि चऊं था ऐं हुनजे मिठड़े आवाज़ में मिठड़े मीर मदनीअ जी सुहिणी तारीफ़ बि ॿुधूं था जी ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता मोहब्बत कमली वाले से वो जज्बाए सुनो लोगों मोहब्बत कमली वाले से वो जज्बाए सुनो लोगों ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता जो नाम मुस्तफा चूमे
बदन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। नबी के पाक लंगर पे जो पलते हैं, कभी उनकी नबी के पाक लंगर पे जो पलते हैं, कभी उनकी ज़बां मैली नहीं होती, सुखन मैला नहीं होता, ज़ुबां मैली नहीं होती, सुखन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणो अंदाज़ आवाज़ ऐं यकीन तव्हांखे पढ़ियो हूंदो। सो असां सां गॾु अलामा साहिबु आहे हाफ़िज़ आबिद अली, उन सां बि कचहरी कंदा रहूं। हाफ़िज़ साईं, मां ब्रेक ते वञण खां पहिरियां मौजूदनि जी ॻाल्हि कई, तव्हां वरी मूंखे चयो त मां बि हिकिड़ो को मौजूदो ॿुधाईंदुमि। सो पाण करीमनि जो को मौजूदो शेयर कयो त पोइ प्रोग्राम खे अॻिते वधायूं। बिल्कुलु बिल्कुलु जी साईं, अल्लाह तबारक व ताला कमो पेश 1.25 लाख नबी हिन दुनिया ते पैदा फरमाया, जी जी, पर आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अचण ई मौजूदो आहे। हाय हाय हाय, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिन दुनिया ते तशरीफ़ आवरी थियण ई मौजूदो आहे। सुभान, ॾाढी सुहिणी जीअं आका जी विलादत थी, अहिड़ो को मौजूदो ई कंदो न हाय आहे। हाय हाय, पर उन खां बि दिलचस्प हिकिड़ो मौजूदो मूंखे ज़हन ते आयो। जी जी साईं, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण जो हिकिड़ो असाबी सगोरो आहे, छो त इस्लाम जा जेके इब्तिदाई दौर हुयो, उन वक़्त में इस्लाम में ॾाढियूं तकलीफ़ूं बि हुयूं, गुरबत जो दौर बि हुयो। पोइ उन दौर में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बुख जा आसार नज़र आया, बुख लॻी, जी गुरबत जो दौर हो। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त भला ॿाहिरि निकिरी वञा, मन को मूंखे सलाह ज़रूरु हणंदो। जी, पाण करीमनि जॾहिं अबू हुरैरा खे ॾिठो त फरमायूंसि त अबू हुरैरा तोखे बुख लॻी आहे, हा तुंहिंजे चहिरे जा आसार ॿुधनि था हा हा त तोखे बुख लॻी आहे। अर्ज़ु कई त हा साईं, मूंखे वाक़ई बुख लॻी आहे। हा, पाण फरमाए त पोइ मूंसां गॾु हली आहे। जी पाण हथ में हथु ॾेई करे सैयदना अबू हुरैरा खे वठी करे पंहिंजे घर तशरीफ़ वठी आया। घर खां ॿाहिरां फरमायो त कुझु घर में आहे त मां पंहिंजे साहिबनि सगोरनि खे कुझु ॾियां। अंदरां आवाज़ साईं ॿियो त कुझु न आहे, खीर जा 2 टे ढोका आहिनि, जी खीर जा 2 टे ढोका आहिनि, जी अव्हां जे अॻियां पेश था जी। कयूं। खीर खणी आया सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, खीर पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे ॾिनो। पाण फरमायोसि त अबू हुरैरा तूं अकेलो न, हा हाणे वञो 70 जेके असहाब सुफ़ा तोसां गॾु ॿिया बि साहिबी सगोर सभिनी खे वठी आ, हा या ओॾे था हलूं। जी, पाण करीमन उहो प्यारो खीर जो खणी ऐं अबू हुरैरा खां साण करे गॾु करे असहाब सुफ़ा वटि पहुता ऐं अधु प्याले खीर मां 70 सहाबनि खीर पीतो। वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अधु प्याले खीर जे मां 70 इहा सहाबनि महबूबनि जी बरकत न साईं, सुभान सुभान अल्लाह सुभान 70 सहाबनि खीर पीतो। पाण फरमायो त अञा केरु रहिजी वियो? हा अबू हुरैरा साईं बसि मां ऐं तव्हां रहिजी विया, ऐं बाक़ी सभिनी पीतो आहे। फरमायो तूं बि पी। हा अबू हुरैरा वरी खीर पीतो, फरमायुसि साईं मां पीतो। अर्ज़ु फरमायो ॿीहर पीओ, वरी दुबारा पी अथईं। अर्ज़ु कई साईं मुंहिंजो हाणे पेट सफ़ा फुल थी वियो आहे, मुंहुं में हाणे गुंजाइश न आहे जो मां दुबारा ॿीहर खीर पियां। पाण फरमायूं त हाणे इहो प्यालो मूंखे अता कयो, जी मूंखे ॾियो। पाण उन खीर में वरी 2 ढोक ॿिया हाणे प्यालो ख़तमु करे छॾियो। वाह 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 वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। सो तव्हांजी वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं गॾो गॾु बिलाल अंसारी साहिबु आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में तशरीफ़ लाए, ऐं गॾो गॾु अदी सर तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं अलिशबा बेटा आपका बहुत शुक्रिया। आख़िर में जाते जाते आपसे नातिया कलाम सुनेंगे निर्मल शाह, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। अॼोको प्रोग्राम सुहिणो बणाइण में जिन सहकार कयो आहे उन्हनि जो तव्हां सां ज़िक्र ख़ैर कंदा हलूं। सभ खां पहिरियां पाण ॻाल्हि कंदासीं करशी जी। करशी जामेश्री ॾाढो सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे। करशी जामेश्री शौक़ सां नंढा वॾा ॿार पोढ़ा पका औरतूं सभई दिलचस्पीअ सां पीअंदियूं आहिनि। यकीननि तव्हां वटि बि सहर ऐं अफ़्तार में करशी जामेश्री यकीननि
तव्हां पीअंदा हूंदा। करशी जामेश्वरी छो सुठो आहे, इन जा सबब कहिड़ा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। करशी जामेश्वरी में गुलाब आहे, संदल आहे, ख़सख़स आहे, उष्णा आहे ऐं गॾोगॾु करशी जामेश्वरी पाणीअ में मिलियल न आहे, मतिलबु पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि करशी जामेश्वरी में मिलायल न आहे। ख़ालिस अर्क सां, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां करशी जामेश्वरी तयारु थींदो आहे। करशी जामेश्वरी एॾो ज़बरदस्त शरबत आहे जो कई नेशनली ऐं इंटरनेशनली उन सर्टिफिकेट माणे वरिता आहिनि। जेका बॉटल तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी, तव्हांखे ख़बर आहे त केतिरा भेरा चकास थींदी आहे। आउं तव्हांखे ॾिसां थो त 265 भेरा इन खे टेस्ट कयो वेंदो आहे। चकास जे मरहलनि मां गुज़ारे करे तव्हांजे हथनि ताईं इहा बॉटल पहुचे थी ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल खे चेक करे, टेस्ट करे पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचायो वञे थो। करशी जामेश्वरी ॾाढो सुठो शरबत आहे ऐं रिफ्रेशिंग मशरूब आहे। थकु लही पवे थो, हिकु गिलास, 2 गिलास, 3 गिलास तव्हां पी सघो था। दिलि ते तोर करण वारो न आहे, बार करण वारो न आहे, मूंझ करण वारो ही शरबत न आहे। करशी जामेश्वरी पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। इन सां गॾोगॾु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां टैंग वारनि जो बि सहकार रहियो। टैंग ॾाढो सुठो ऐं टैंग जी हिकिड़ी ख़ासियत इहा बि आहे त हिन में मैंगो जो फ्लेवर बि आहे। मैंगो जो फ्लेवर हिन मुंद में जॾहिं अंब न आहिनि त पोइ पाण उहो फ्लेवर जेकॾहिं पियूं था त पोइ अंबनि जी यादि बि ताज़ी थी पवे थी। इन खां सवाइ लेमन वारो फ्लेवर, पाइनएपल वारो फ्लेवर ऐं खोड़ सारियूं शयूं ॿियूं बि आहिनि। टैंग में टैंग जो शरबत बि पीअंदा कयो। ऐं खोड़ सारा माण्हू ॾिसंदो आहियां जेकी टैंग जो जग भरे करे ऐं अफ़्तार महिल दस्तरख़्वान ते रखंदा आहिनि त अफ़्तार जी रौनक ॿीणी थी पवंदी आहे। सो बहरहाल इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो आहे सबरोज़ो वारनि। सबरोज़ो वारा चवनि था द चिकन स्पेशलिस्ट। इन खां सवाइ तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे चवनि था त तुम में है कुझु ख़ासि। पाकोला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी। इन्हनि जो स्लोगन ॾाढो सुहिणो आहे त वेरी हेल्दी वेरी यमी। ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था सूफ़ी एतमाद के लिए। नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी। हर दिन ख़ुशी से। क्विज़ जो शरबत बि ॾाढो सुठो थींदो आहे, सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो, इन्हनि जो इहो चवणु आहे। वाइटल टी बि मार्केट में मौजूदु आहे। चांहि पीअणु चाहियो था सुठी भली कड़क त पोइ वाइटल टी पीअंदा कयो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। इन खां सवाइ ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी ऐं लज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला। एनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत उहो चवे थो त किसी आस को टूटने ना दें। GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे मार्केट में मौजूदु आहे, लॻायो ऐं ख़ुशबूदार शख़्सियत जा मालिक बणिजी वञो। अल ख़िदमत फाउंडेशन वारा चवनि था त कोई ताबीर अधूरी न रहे। शारजा कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी जिन सहकार कयो। शारजा वारनि जो चवणु आहे त दिलि चाहे और क्या, शारजा शारजा। ऐं शौकत ख़ानम वारा चवनि था त उनकी सिर्फ़ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। शौकत ख़ानम वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सहकार कयो आहे। ब्लैक रोज़ वारनि जा लख थोरा कलर एक्सपर्ट आहिनि ब्लैक रोज़ वारा। ऐं 7 हर्बल वारा चवनि था नेचुरल स्किन केयर तव्हांजी कंदासीं असां। सो 7 हर्बल बि यकीननि तव्हां यूज़ करे ॾिसो। इन खां सवाइ हर्बियन समरस वारनि जी वॾी महिरबानी। इन शरबत जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन शरबत जो हिकु बॉटल मां 35 गिलास ठहंदा आहिनि शरबत जा। बाक़ी छा खपे साईं। सो समरस जो शरबत बि ज़रूरु पीअंदा कयो। ऐं आराम का इनाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम आहे। थकिजी पवंदो त पोइ आराम ज़रूरु फरमायो ऐं उनजे लाइ नंबर 1 क्वालिटी फोम आहे ऐं उन फोम जो नालो आहे डायमंड सुप्रीम फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। SIUT उनजो चवणु आहे त SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र वारनि जी वॾी महिरबानी। ऐं फातिमा फर्टिलाइज़र वारा चवनि था सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। सो इन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी ऐं ख़ासि महिरबानी वरी तव्हांजी आहे जो तव्हां यको असांजो प्रोग्राम ॾिठो पए, असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं पए, तव्हां फीडबैक ॾींदा आहियो। ऐं फीडबैक ॾियण जे लाइ तव्हां यूट्यूब ते बि असांजो इस्लामिक चैनल बि आहे सिंध TV इस्लामिक जे नाले सां, उन ते तव्हां असांजे प्रोग्राम खे कमेंट करे सघो था, फीडबैक ॾेई सघो था। अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। थोरी देरि में हिन ई स्टूडियोज़ में असीं बि अफ़्तार कंदासीं ख़ैरनि सां ऐं अफ़्तार जो जेको दस्तरख़्वान सजंदो उहो तमामु असांजे लाइ फरमायो आहे करशी जामेश्वरी वारनि। सो करशी जामेश्वरी वारनि जी हिकु दफ़ो वरी महिरबानी। इरशाद जागीरानी तव्हां खां हिते मोकिलाए थो। ख़्यालु कजो पंहिंजो ऐं उन्हनि जो बि जंहिंजो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। अल्लाह भाई। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।